नेब अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे जाली अकाउंट केस में गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। इस्लामाबाद हाई कोर्ट आसिफ ज़रदारी जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत में 5 नवंबर ताईं वाध करे छॾी। ज़रनि मूजिब नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल नेब रावलपिंडी जी दरख़्वास्त ते जाली अकाउंट्स केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जा गिरफ़्तारी वारंट ते सही कई। ज़रनि जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी नेब खे जाली अकाउंट्स केस में शकी ट्रांज़ेक्शन ते जांच जे लाइ घुर्बल आहे। हुन इस्लामाबाद हाई कोर्ट में आसिफ ज़रदारी जी ज़मानत में वाध वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी, जंहिं दौरान आसिफ ज़रदारी जी अॼोकी हाज़िरी खां आजो करार ॾियण जी दरख़्वास्त मंज़ूर कई। अदालत नेब जी ज़मानत रद्द करण वारी दरख़्वास्त ख़ारिज कंदे आसिफ ज़रदारी जी ज़मानत में 5 नवंबर ताईं वाध कई। ॿिए पासे पीपुल्स पार्टी अॻवान शीरी रहमान चयो आहे त आसिफ अली ज़रदारी जा वारंट जारी थियण जी मज़म्मत करियूं था। जलसनि खां अॻु वारंट जारी करणु नेब न्याज़ी गठजोड़ जो सबूत आहे।